अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सेनेट चूंडू आइन तहत ॻुझे तरीक़े सां थींदियूं। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते राय ॾेई छॾी। सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण वारी इस्तदार रद्द। अदालत पंहिंजी राय में चयो आहे त सेनेट चूंडू ओपन बैलेट सां नथियूं कराए सघजनि। उन करे सेनेट इलेक्शन कानून बदिरां आइन तहत ॻुझे तरीक़े सां थींदी। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त चूंड अमल में करप्शन खे रोके ऐं समूरा इदारा इलेक्शन कमीशन सां सहकार करण जा पाबंद आहिनि। वोट सदाईं ॻुझो नथो रखी सघिजे। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडनि में बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजण जो चई छॾियो। अल्लाह ताला जा करम आहिनि, जेको चाहियोसीं उहो ई मिली वियो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो सेनेट चूंडनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते रद्द अमल। अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त हाणे इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त वोट खे सुञाणप जोॻो बणाइण लाइ बारकोड या सीरियल नंबर लॻाए। सुप्रीम कोर्ट जी इहा राय अहमियत जोगी आहे त बैलेट पेपर जी सिक्रेसी हथमी नथी रही सघे। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन खां वोट ॻुझो न रखण लाइ क़दम खणण जो मुतालबो करे छॾियो। ज़िम्मेवार वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो चवणु आहे त असां सम्झो त सुप्रीम कोर्ट कुझु हक़ीक़तूं न ॿुधियूं आहिनि त अपील करणु हक़ आहे। हाणे इलेक्शन कमीशन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कंदी, यकीनी बणाए त वोट दाइमी तौर ॻुझो न हुजे। हुकूमत सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण वारे मक़सद तहत सदारती रेफरेंस दाख़िल कयो हो। पीपी अॻवान लतीफ़ खोसा चयो आहे त सेनेट चूंडनि बाबति सदारती ऑर्डिनेंस कालंदम कराम थी वियो। इदारा अदालती फ़ैसिले खे मञण जा पाबंद आहिनि। हुकूमत मशवरो घुरियो ऐं सुप्रीम कोर्ट ॾेई छॾियो। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। अदालती फ़ैसिलो पीडीएम जे इख़लाक़ी ऐं क़ानूनी सोभ आहे। नाअहल हुक्मराननि खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त मिली आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कयूं था। ख़ुशी थी आहे त सुप्रीम कोर्ट बि आइन मूजिबि फ़ैसिलो ॾिनो। डस्ताजे तक NA 75 ते बि हुकूमत खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो सुप्रीम कोर्ट जे सदारती रेफरेंस बाबति राय ते रद्द अमल। PTI अॻवान सेनेटर फैसल जावेद चयो आहे त सदारती रेफरेंस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पाकिस्तान जी फतेह आहे। पहिरियों भेरो माण्हुनि खे ख़बर पई त सेनेट में छा थींदो आहे। इमरान ख़ान चूंडनि में शफ़ाफ़ियत ऐं करप्शन जो ख़ात्मो चाहे थो ऐं अपोज़िशन करप्शन चाहे थी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नाअहली बाबति केसिस में क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन खां राय तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह राय तलब कई आहे त छा पार्लियामेंट वटि अहिड़ा केस हल करण लाइ को फॉर्म मौजूदु आहे। जेकॾहिं फॉर्म मौजूदु न आहे त छा का स्टैंडिंग कमेटी जोड़ी सघिजे थी। पार्लियामेंट जो कमु हो त अहिड़ा मामला अदालतुनि में न अचनि। अहिड़ा सियासी केस अदालत में अचण जो नुक़सानु अदलिया खे ई थींदो। जे पार्टी ख़िलाफ़ फ़ैसिलो अचे थो उहा अदलिया ख़िलाफ़ मुहिम हलाए सघे थी। सिंध हाई कोर्ट नेब इंक्वायरी में झेलण वारे सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी खे 15 मार्च ताईं गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो। एजाज़ जखराणी जी हिफ़ाज़ती ज़मानत में 15 मार्च ताईं वार। नेब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त एजाज़ जखराणी ख़िलाफ़ करप्शन बाबति जांच जारी आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 46 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 12,892 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान
1392 नवां केस ज़ाहिर, मुतासिरनि जो अंग वधी 5,81,365 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 22,093 ताईं पहुतो। 5,47,371 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कुंभलग ॻोठ गुलाम बुर्दी में बुर्दी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो। हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो वली मोहम्मद बुर्दी मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गौसपुर भरसा गुडमार्ग भयो में शादी तकरीब दौरान मीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 3 औरतुनि समेत 8 ॼणा रतोरत। 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी। ॿुधायो पियो वञे त सखर अस्पताल मुंतक़िल।